नवदेरो वेझो 12 ॾींहं अॻु दादू कैनाल में ट्रपो ॾेई मुबैना आपघात कंदड़ नौजवान जो लाश हटकियो पियो आहे। ॻोठ फुलपोटा भरिसां यासीन जेहो जो लाश मिलियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाड़काणे वासी यासीन जेहो 12 ॾींहं अॻु घरू अणबड़त तां दादू कैनाल में ट्रपो ॾिनो हो। नवदेरो वेझो 12 ॾींहं अॻु दादू कैनाल में ट्रपो ॾेई मुबैना आपघात कंदड़ नौजवान जो लाश हथ कयो वियो। नवदेरो वेझो ॻोठ फलपोटा भरिसां यासीन जेहो जो लाश मिलियो, जे 12 ॾींहं अॻु घरू अणबड़त तां दादू कैनाल में ट्रपो ॾेई आपघात कयो हो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, आगाह कजो, 12 ॾींहं अॻु आपघात कंदड़ नौजवान जो लाश मिलियो आहे। नवदेरो भरिसां दादू कैनाल मां लुड़ंदड़ लाश खे ॾिसी ॻोठाणनि पुलिस खे इतलाउ कयो। नवदेरो पुलिस दादू कैनाल ते पहुची लाश ॿाहिरि कढायो। लाश ॿाहिरि कढाइण बैदि नवदेरो पुलिस लाश जी सुञाणप 18 वरनि जे यासीन जेहो तौर कई, जेको लाड़काणे जे नज़र मोहल्ले जो रहवासी आहे। पुलिस इहो बि ॿुधायो त 12 ॾींहं अॻु नौजवान मदहजीअ भरिसां दादू कैनाल में ट्रपो ॾिनो हुयो, जंहिंजो अॼु नवदेरो भरिसां ॻोठ फुलपोटा भरिसां दादू कैनाल मां लाश कढियो वियो आहे। मौके ते मौजूद नौजवान जे वालिद खादिम हुसैन जेहो ॿुधायो त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे, असांजे नौजवान आपघात कयो हुयो, जंहिं करे असां लाश जो पोस्टमार्टम न कराईंदासीं ऐं लाश वारिस लाड़काणे खणी रवाना थी विया। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद।